बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम आबादगार साथियों दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों जीअं त हिन वक़्तु वैरायटी किर्स 682 जेका CCRI सकरंड सेंट्रल कॉटन रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ सकरंड जी तख़लीक़ उन वैरायटी में मौजूदु आहियां। ऐं जेके वैरायटियूं जंहिंजे अॻियां किर्स लफ़्ज़ अचे CRIS किर्स उहे सम्झो त सकरंड जे इदारे जी वैरायटियूं आहिनि। ऐं काफ़ी बहितरीनु भलोड़ वैरायटियूं किर्स 585 आहे, किर्स 613 आहे ऐं उन खां अलावा काफ़ी वैरायटियूं हिन इदारे एतिरियूं बहितरीनु ईजाद कयूं आहिनि, पर अफ़सोस इहो आहे त उन्हनि खे हू प्रोमोट करे कोन सघिया आहिनि। लास्ट ईयर जॾहिं विज़िट करणु वियुसि CCRI सकरंड त मूंखे सभ खां बहितरीनु जेका मुंहिंजे दिलि खे वैरायटी लॻी उहा ही किर्स 682 हुई। ऐं उहा हिते मूं 15 एकड़ आबास फार्म ते लॻाई आहे। ऐं हिन वक़्तु हिन पोज़ीशन में जंहिं वण में असां बीठा आहियूं ई 13 मार्च जी पोखी माना त 41 ॾींहं पूरा थी चुका आहिनि ऐं फ्रूटिंग ते हीअ अची विया आहे। ऐं हीअ वैरायटी जेकर तव्हांखे ॾेखारियूं त हीअ वैरायटी बाक़ाइदे ब्रांची वैरायटी आहे। ॾिसो हिन में केॾियूं ब्रांचिस आहिनि ऐं हद खां वधीक ब्रांचिस आहिनि। ऐं उन खां पोइ तव्हां हीअ ॾिसो त हिन में मुखड़ियूं अचण जो अमल बिल्कुलु शुरू थी वियो आहे। हीअ जेकॾहिं वण तव्हांखे वेझो ॾेखारियूं असां त हिन में हिकिड़े हिकिड़े वण में जेको आहे असां ॻणींदासीं त 10-10 मुखड़ियूं जेको 41 ॾींहंनि में अची वियूं आहिनि। ऐं हिन वैरायटी जो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गोगड़े जी साइज़ बि एॾी का वॾी कोन हुई ऐं पन जी साइज़ बि बिल्कुलु नंढी हुई, पर बाक़ाइदे हीअ हिकिड़ो झाड़ीने मां ॿूटो जीअं थींदो न ईअं हो। ऐं हीअ गर्मी खे बर्दाश्त करण जी हिन में हीट टॉलरेंस माना वैरायटी आहे ज़बरदस्त आहे। छो जो सकरंड या पोइ हिते जेके उत्तर सिंध जा इलाइक़ा आहिनि उते बि वैरायटी खाई वेंदी आहे। हथा के घोटकी ॾहरकी उन्हनि इलाइक़नि में जेको आहे हिन साल हीअ जेको बिल्डर आहे सफ़र मजीदान उन लॻायूं उन असांखे वीडियो उन जूं हलनि पियूं। ऐं गुज़िरियल साल जिन दोस्तनि लॻाई, कोई हिकिड़े दोस्त सिंझोरे में लॻाई, का हीअ पंहिंजो डिस्ट्रिक्ट उमरकोट में बि जॻह ते लॻी, कुझु ॿियनि जॻहनि ते लॻियूं, उन्हनि वटां रिपोर्टिंग इहा थी त हीअ वैरायटी 50 खां प्लस आई आहे। ऐं बहितरीनु जेको आहे सो हिन में फ्रूटिंग अमल आहे। हीअ ॾिसो त असां बि हिन साल जेको आहे सो आबास फार्म ते हिन वैरायटीअ खे तक़रीबन 15-20 एकड़नि ते कयो आहे। ऐं ॾिस केॾो ही माल लॻो आहे हिन वक़्तु जेकर असां ॻणियूं ही त 15-20 मुखड़ियूं जेके आहिनि से बिल्कुलु लॻी चुकियूं आहिनि ऐं बहितरीनु अमल आहे हिन जे माना। अच्छा उन खां सवाइ यार पाणी जी वॾी शदीद खोट आहे, तव्हांखे ख़बर आहे। उन सॼो हीअ जेको फ़सुलु आहे इनखे हिकु बोरी यूरिया जी अधु बोरी आई आहे, ॿियो हिकिड़ी 23 ऐं पाणी ट्यूबवेल ते माना हिनखे हलायो अथऊं। उनजे बावजूदि तव्हां फसल में ग्रीनरी ऐं ॿूटो जेको आहे माना हिन सुहिणो ॿूटो आहे इंतिहाई जेको आहे जेके ॿियूं वैरायटियूं हूंदियूं आहिनि। ऐं पेस्ट प्रेशर बि जेको आहे सो हिन ते एतिरो न ईंदो आहे जेतिरो वॾे पन वारी वैरायटियुनि ते अचे थो। सो इहे तव्हांखां मालूमात शेयर करणी, मुख़्तलिफ़ वैरायटी जे बारे में तव्हांखे मालूमात ॾींदो रहंदो आहियां। हीअ बि तव्हांखे मालूमात ॾींदुसि किर्स 682 जी। ऐं उमेदु कयूं था त असांजे फसल सां गॾोगॾु अव्हांजा फसल बहितर थींदा जीअं तव्हां बहितरीनु पैदावार खणी सघो।